बस ये सुबह शाम खायो ओके है बाकी वे तुलती ते कुर्सी आए ना आए वे आओ अंधो अच्छा डॉक्टर अंधो दे तू तो पूछ दो पे भेना तू भी पत दी वेनो जल्दी में अब्बा दे अतिन जी लोतनी उदी वई है अच्छा जई अंधो हां हाने अब्बा दो इलाज चलते चलेत छाछो चाचे की डॉक्टर चोरो चश्मो लाहे चे क्यों ना इन्ने कतला है डॉक्टर जुगनू बिल्डिंग जो कम कंदो आ जातो वारो ना अब्बा तारी बिल्डिंग जी थी तो ने अखिन जो कमी लठल दर तो अब्बा हाने दाल थमंदाई टीवी धनी दितो अब्बा मालो सदे चो न दली दो माय टीवी ना दित अंधो थी ने थे अंधो तयो वद दोई तो नहीं ना अडे पो खबरा त दिसणियो न मुल्क जान छा थींदो पिया वो त दिसणो आ न दबला मानु तेम थानी तेना तोवी तला टीवी में ही कई वेतो हुंदोई चश्मो काढियो ये न ये लुकाइनी तो मा दली वेतो अच्छा डॉक्टर और कंपाउंडर चोर लगे उठाया तोके ना बाठो 1000 रुपए जो चश्मो तो इनमें भी दीद ना आई पर 1000 तो भरियो आ न छो तोन ठंडा तुप तले वे आने बुधो इने जो अखिन जो को इलाज ना है सिर्फ ऑपरेशन इलाज हां आखिरी हाल यो थई ऑपरेशन ही थी जल्दी चलो धना पैसा लगदा 50,000 50,000 पो मां अधो तुप तले चलो वाचा 50 भरा मां तुप तुम दातल साहब तमाइन जो इलाज तलो ऑपरेशन तलो पैसा मा थनी इंदो बस तू पैसे जो बंदोबस्त कर इलाज कयूं था तू हां अरे कदो वानी ते पैसा चोरा बिना तुद भी तला तो तम ना तू ऑपरेशन कलाई तुप कले गले नो ने तुप कले ऑपरेशन तलाई पो चोरा मा गले या छोना मा दोवाना को गुंगो ते कोना हां जाई जे तो छोरा जाई गुंगू आ जाए देखो ना डॉक्टर साहब छोरा जो दिमाग दे चगल जाए ना अच्छा हलो छा छई ये पुत्रा मा जो सिकिला दो अल्लाह एड़ा पुत्र के दे सही न अल्लाह करे उडे वेड़ो पुत्र ते खबर पहुंची वेती वे वरी अल्लाह पुत्र दे अच्छा हलो ता अंदर हलो ऑपरेशन थी ता ऑपरेशन थिएटर में कर ऑपरेशन तू कर दे हां असा माने मरी आऊं बटरे ऑपरेशन किया थी वरी ता को गलत न दे अखिन जो नाजुक ऑपरेशन होदो आ तू छुटला नाजुक हूंदो ओ डॉक्टर रो छबाओ ए कंपाउंडर मा जो ए भी करे विंदो भाई माना ट्रेन जा हां मन हेल्पर तो जो हां ए पुरानो डॉक्टर थी माने नव है नव माना कम भलो थींदी होशियार ता है ना हां उठी होशियार ता है मां कदो मार हां भले हां उठी चाचा काडे हलणो हे जे अंदर ऑपरेशन थिएटर में हे जे अल्लाह खैर करे हां चाचा हां चाचा मुबारक हुजनी बा लख लख एडवांस मुबारक दे तो चा अन्या ते कुछ दिठो ही ना है पट्टी लगी पई है करें हां छो इने जे छोदी छा हां कोदेस खुशी वडी थींदी हुंदई साईं मुल्क ॾिसण जी हां वो पज छीडी थी न सफा दारो और दिसा सही छोरो ही मारो वडो थी हो तो उनके ही दिसणो आ 5 ॾींहंनि में वॾो थियो हां पर छो न थियो तो वडो खुशी हुंदई साईं ॾिसण जी चाचा हां दीद हां बीबी ने न खोल जाए अखियूं ना ड चरियो आ छा मा टीवी में दिसदो आ वो आस्ते आस्ते खोली दा ने तेरी खबर आ ओ इने हाणे बी हाणे जेको आ सॼी अख खोल आस्ते खोल हाँ हाणे बी खोल परी कभी हाँ हाणे बई खोल आस्ते अल्लाह ते दीद पाई दिदा मुके ॾिठई हे छोकरी केरा छोकरी लगी तो थपा ये रवीना टंडोल पया वो चाचा डॉक्टर जुगनू आ इट्टा भी गाढ़ा तस अरे हे छोकरी भला पढ़ने लाखी शादी चलती न कोरिया वो चाचा डॉक्टर मर्द आ छोकरी ना है हे वरी माई कथो आया वेस्ट इंडीज मोया छकारी रंग जी वो चाचा मैं कंपाउंडर आ छोकरी थोड़ी आ मैं मर्द आ मां सेंट्री जा गिट्टा दिसे नक भी हेडो तो जो भूंडो अरे हे
बाक़ी त सफ़ा इहो गुलाब जो गुल लॻी पई आहे इहो मूंखे ॿुधायो सही त भला आयो छोकिरियूं मर्दानो आवाज़ छो थियूं कढो अरे चाचा हे डॉक्टर मां कंपाउंडर मर्द वटा मर्द बाबा इहो मर्दानो आवाज़ छो थियूं कढो माई तूं बि मर्दानो आवाज़ कढे थी हे बि मर्दानो आवाज़ कढे थी छो भला बाक़ी लॻियूं बाक़ी टाइट पई अलाह जी कसम चाचा छोकिरा मर्द इहो ॾह ख़बर जो तुंहिंजी धीउ आहे त पोइ मां छोरे सां परिणायूंसि हुनखे रिश्ते जी उहा ज़रूरत आहे मूंखे छोरी बाक़ी लॻी सफ़ा ईअं ॻाढ़ी गजर पई आहे हिकिड़ो मिंट अरे जल्दी अखि खोलो मां हिनखे ॾिसां सही खोल ॾिस कौन हाय हाय बस इहा नूंहं मुंहिंजी पकी आहे साईं छोरी सफ़ा गुलाब जो गुल लॻी पई आहे हे छा थियो हाणे ॾिस हे छा थियो इहो डॉक्टर ॾे हाल भला मां जेको छोरो मारो आयो की न आयो होॾे ॾिस हा कंपाउंडर ॾे ख़बर छोरे मार जो अञा आयो न आयो ईंदो पैसा खणां वियो आहे हाओ हाणे ॿी हेमसा अक्षर ॾिस। ॾिस हिन सां खबी सां छोरी त सफ़ा ईअं VIP लॻी पई आहे अलाह जी कसम सर बिजली बंदि थी वई तकड़ हुई मां चयो हाणे तारा विझी जान छॾायां पोइ हिकु तारो जेको आहे खॿो सॼे में वियो सॼो तारो खॿे में वियो इहे ग़लतियूं न कंदो कर अस्पताल में जनरेटर भी कोने बैटरी सोलर बोलर कोने छा आए हलाए हाणे चिंड्रा मां चयो हाणे अखियूं छॾे कीअं जनरेटर हलायां विझी जान छॾायां हलो मां तव्हां सदास बदते सही न छोरी त सफ़ा ईअं मारे छॾा चाचा तू त चुप कर चंद्री कंदी कारी हे प्रश्न कंदी हाय हाय तू मटा दे रखियो वॾी ग़लती थी वई यार वॾी ग़लती थी वे ते चाचा हेॾो यार चाचा के कुर्सी आ ना यार सिधियूं केवल सर खोलियां अल्लाह खोलोस बिस्मिल्लाह हिन छोकिरी त ऑपरेशन हुआ कोई तकलीफ़ ही न थी ओ चाचा डॉक्टर हुयो केॾो डॉक्टर आहे हाणे आस्ते आस्ते अखियूं खोल जाए हाणे ॿई खोले न यकदम आस्ते आस्ते हां भई गॾु खोलां गॾु खोल गॾु हिके अॻे टाइम पोइ न थिए नी ना सफ़ा गॾु खुलजो छो भला मूंखे फिक्र आहे न पंहिंजे नूर जो पोइ गारंटी न थी जो घटि वधि खोले न न, ओके ना आहे, चुप करे खुटको त न ॾे अलाह करे हाणे सही थी महिरबानी डॉक्टर सही थी वियो वियो चाचा ॾे ख़बर पर थी तूं त मोकरो कयो ई मां अखियुनि जो बि वरी अञा चाचा डॉक्टर खे सलाम आहे जंहिं सही कयो अरे बच्चा खुश ए हाल अबा ठीक थी वे हा नज़र तो पियो आहे तूं मूंखे इहो साॻो ई सोनो मोर पुट बाटा जे चैंपल जे मुंहं ते हिन हाने लानत खे टीवी बि न ॾिस जाए टीवी ॾिसंदो मां भले अखियूं वञे न लियूं टीवी ॾिसंदो मां छो याल पाले ॾिसो। तरनी हुंदी है याल पाले तरनी हुंदी है भले ॾिसो थोड़ो दूरी डिस्टेंस मां परे को ॾिसंदो मां परे छो न हा परे दादा इहो पैसा कढ फीस कढ ए वा दातल 50,000 50,000 काथो वठी आए यालो देती मैं भी थी ना पान आली हुआ वेते आयो मैं 50,000 में दई आयो कुत्ते जा पुछ मां लाख रुपए में कोन ॾिनी मां तूं वरी 50,000 में मैं विकिणी आयो आहियां पोतो जे नूल ता वधी ता जा मां इहा भलो मां लाख रुपया में तू 50,000 में की विकिणी आयो नंढे के नामा 50 लाख रुपए में डॉक्टर मां न ॾियां पियो मां एॾी भली अस्पताल में न वेड़े ॾिस चङाई करे तुंहिंजूं उन अखियूं ठारायूं आहिनि भेणा टे फर ॾींदी टे फर हलो, 2 किलो खीर ॾींदी छो घर वरी मथो हणो मां तोखे पुछंदो तुंहिंजे हाल भले मूंखे नूर आयो त इहो तोखे मां ॿुधाईंदो हा वरी मरो मन अंधो भलो है हां निकुड़े निकुड़े भलो आयो मां भलो अस्पताल में खणी डोड़ पियो अथव